नाज़रीन, सांगड़ में 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडुनि जूं तयारियूं मुकम्मल कयूं वयूं आहिनि। सामान जी तरसील गवर्नमेंट डिग्री बॉयज़ कॉलेज सांगड़ मां कई पई वञे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे एसएस न्यूज़ जो रिपोर्टर ज़वार अली लाशारी। जी ज़वार, वधीक अपडेट कजो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांगड़ ज़िले जे 2 क़ौमी ऐं 5 सूबाई तकनि ते जारी कयल 901 पोलिंग स्टेशन ते आरोज़ पारां अमले खे सामान ॾिनो पियो वञे, जॾहिं त सांगड़ डिग्री कॉलेज मां NA 209 ऐं PS 40 ऐं PS 42 जे लाइ सामान ॾिनो पियो वञे, जॾहिं त NA 210 PS 43 ऐं PS 44 ते मुक़ररु अमले खे खिपरो सेंटर मां सामान ॾिनो पियो वञे। ज़िले सांगड़ में कुल 4 सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जितां मुख़्तलिफ़ पोलिंगनि ते सामान पहुचायो वेंदो। इलेक्शन जे सिलसिले में तालीम खाते, सिहत खाते, बलदिया खाते ऐं समेत मिड़नी खातनि मां अमले खे खंयो वियो आहे, जेको इलेक्शन कराईंदो। उन सिलसिले में हर पोलिंग सेंटर ते हिकु पोलिंग ऑफिसर ऐं 2 प्रेसिडिंग ऑफिसर मुक़ररु कया विया आहिनि, जेके हिन वक़्तु सामान खणी पंहिंजे पोलिंग सेंटरनि ॾांहुं वञी रहिया आहिनि। अमले सां गॾु पुलिस एहलकार ऐं रेंजर्स जा जवान पिणु बि मुक़ररु कया विया आहिनि, जेके हिन वक़्तु ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जी।